सुभान अल्लाह। असां देवबंदियुनि जो सलाम भी कुरान में लिखल आहे। तव्हां इहो सलाम ॾींदा आहियो या याली मदद चवंदा आहियो? इहो सलाम ॾींदा आहियो न। असांजो सलाम भी कुरान में लिखल आहे। हिकु यासीन में लिखल आहे सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम। ॿियो 16 सिपारे में सूरत मरियम में नबी पी के चए थो क़ाल सलामुन अलैक। वरी 14 सिपारे में लिखल आहे त नेक माने के मरण महिल मलाइका ईंदा अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम। घणी जायूं थियूं 3। वरी चौथी जा जन्नत में टोलो वेंदो जन्नतिन जो उन्हनि खे मलाइका दर ते छा चवंदा वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। अॼु खां पोइ चओ इहो सलाम कंदासीं। जेको चवंदो अस्सलाम अलैकुम अल्लाह सॼे कुले वारे मलाइके खे चवंदो इन बाने जो 10 नेकियूं लिखेसि। जेको चवे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह त 20 नेकियूं लिखेसि। अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातु 30 नेकियूं लिखेसि। ये कुरान मुझे हथ में या याली मदद कुरान में ना है। कुरान में सलाम इहो अस्सलाम अलैकुम। हाँ नबी से फरमायो जेको चवे तो मुझे घर जे वटे वटे में अन्न में बरकत पए, घर में रोजी में बरकत पए, घर वने तो घर वारी के चवे अस्सलाम वालेकुम। इया गाल बरोचन के दुखी लगी। माईअ के सलाम कई मुते नाराज न थियो। नबी साईं जो फरमान आहे। इएं भी फरमायो त घर के तालो लगल होजे तू दर खोले कोई घर में कोने बार बच्चा घुमण वियान पो भी सलाम कर रहमत जा मलाइका जवाब दींदा सलाम अल्लाह जो नालो आ। घर में दाखिल थी सलाम पढ़ नबी साईं ते सलात पढ़ तुझे घर में बरकत थींदी। ये हुजूर जी सुन्नत आहे। साईं जन घर ईंदा नबी साईं को मथे ॿियो केरु आहे। अम्मा आयशा चवंदी नबी साईं घर ईंदा असांखे सलाम कंदा अस्सलाम वालेकुम कंदो न इंशाअल्लाह।